Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा ना ना ला 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 ना la 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 अदा बेदा इएं माठ करे कोन वेहंदासीं थाणे ते केस दाख़िल कराईंदासीं ॻाल्हि ज़ाहिर थी पवंदी। मामा जेको थियो सुठो कोन थियो ऐं हाणे बि जेको थींदो सो सुठो कोन थींदो। मुंहिंजे ख़्याल में त ढकी भली आहे। इएं वरी कीअं थींदो माजिद? असां सां हेॾी वॾी मज़ाक थी आहे तूं वरी चवीं थो त माठ कर। पर मामा हाणे जेकॾहिं असां का बि ॻाल्हि कंदासीं दुनिया असां ते खिलंदी। अदी जेको थियो नसीब में लिखियल हुयो निभागियूं घड़ियूं समझी कबूल करे छॾ। रोअण मां छा वरंदो अदी? मूंखे न रोक अदी, रोअण दे मूंखे। मां रोई पंहिंजी दिल जो भार हल्को कयां। गुलाब मूंखे हिन दुनिया में कंहिंजे सहारे छॾे वई। बस मामी हाणे रोहण सां त मामो गुलाब मोटी कोन ईंदो न। पारस सही पई चए, वियल शइ वापसि कोन ईंदी आहे। मामी खुदा जे वास्ते कुछ पाण ते रहम कर। तुझी तबीयत अग में ही खराब है। बस कर मामी हाणे न रो। साबिर सदाई तोखे मूंखां इहा ई शिकायत रही आहे न त तो मूंखे मोहब्बत ॾियण में कंजूसाई पा कई आहे। पर हाणे त पक थी न त मोहब्बत सिर्फ़ तूं न पर मां बि तोसां मोहब्बत कंदी आहियां। किरण पक त मूंखे पहिरियां खां ई हुई पर छा साबिर? वक़्तु सदाई बेरहम बणिजी कलूर कंदो रहियो आहे। उन में मुंहिंजो कहिड़ो कसूर? कसूर त मुंहिंजो बि कोन हो किरण। मां तुंहिंजी मोहबत में एतिरो त मजबूर थी पियो हुअमि जो तोखां सवाइ हीअ सॼी दुनिया मूंखे कूड़ी ऐं बेवफ़ा लॻंदी हुई। मिठा वक़्तु बावफ़ा थी सघे थो, हयाती बेवफ़ा थी सघे थी, पर किरण तुंहिंजे प्यार सां वेसाघाती नथी करे सघे। किरण मां वक़्त जी कयल वेसाघातनि खे विसारे छॾियो आहे। मूंसां एतिरो असो कलूर हिन क़िस्मत कयो आहे मुंहिंजे नसीब जी खोटी किरण। ऐं उनखे यादि करण सां दिलि जा छुटल फट ताज़ा थी पवंदा आहिनि। तुंहिंजी दिलि त मुंहिंजे सीने में समायल आहे साबिर। मां उनखे ईअं सांडे रखियो आहे जीअं सोनारो सोन खे सांडे रखंदो आहे। केतिरो असो तुंहिंजे इश्क में पचंदो रहियो आहे किरण। हाणे त साॻी आड़ा में कोन साड़ींदीअ न। हाणे असांजी ज़िंदगी में जुदाई जा ॾींहं कोन ईंदा साबिर। किरण वापसी जा सभु दरवाज़ा बंदि करे तुंहिंजी मोहब्बत खे माणण आई आहे। हाणे तुंहिंजे हथ में आहे, मारी या पोइ जियारी। किरण देर आया दुरुस्त आया। देर सां मोहब्बत जी मोट ते मां हरव न आहियां। मुंहिंजी दिलि में तुंहिंजी मोहब्बत जो अॼु बि एतिरो क़दुरु आहे जीअं सिंधूअ जो सिंधियुनि सां। हा पर सिंध ते त धारिया ऐं धाड़ेल कब्ज़ो कंदा था अचनि। तुंहिंजी दिलि में त को चोर न आहे न साबिर? किरण तुंहिंजे न मिलण ताईं वहमनि जो कोयड़ो चढ़ियल हुयो, पर राति खां वठी हीअ दिलि अहिड़ी उजरी थी पई आहे जहिड़ो खीर। त पोइ कुर्ब जी कची तंद खे पको कजे न साबिर। किरण ॿियो सभु ठीकु आहे। मां अॼु ई वकील सां ॻाल्हायां थो। सुभाणे कोर्ट में हली पाण निकाह कंदासीं। अदी ज़ैनब हाणे रोअण मां छा हलंदी? तूं पाण खे कमज़ोर करे विझंदी। अदी
किरण असांजे एतमाद खे एॾो वॾो धोखो ॾींदी, इहो त असां कॾहिं सोचियो बि न हुयो। बसि अदी, किरण त असांजे घर खे बि ऊंधाए करे छॾियो। मूं त तॾहिं बि चयो हुयो, पर सभु मूंखे कूड़ो करे ऐं किरण खे सचो सम्झो। बसि पोइ मां रोई रोई माठ करे वेही रहियमि। पर इब्रार जो रूह अॼु बि मूंखे चवंदो आहे त मुंहिंजी कातिल किरण आहे, अमा किरण आहे। कुलसूम, गुज़िरियल वक़्त खे यादि करे छो थी पाण खे परेशान करी? ऐं भाॼाई ज़ैनब खे बि पेशेबान थी करी। उहा बेरहम घड़ी मूंखां किथे विसरी आहे आबिद। अॼु बि उहा घड़ी मूंखे यादि आहे जॾहिं इब्रार पुट जो लाश आबिद किरण असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। पता मूंखे ख़बर न हुई त किरण नांगण आहे। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न त ॼमंदे ई मुंडी मरोड़े विझांसि हा। ऐं अॼु इहे ॾींहं ॾिसणा कोन पवंदा। पता मूंखे माफ़ कयो। भाॼाई, तूं पाण खे मयारी छो थी सम्झी? असां सभिनी जी मयारी त किरण आहे। अॼो गुलाब त किरण खे साह खां बि वधीक भाईंदो हो। बसि अदा, हुन जे लाड ऐं प्यार त किरण जो मथो ई ख़राबु करे छॾियो। जंहिंखे जीअ खां वधीक मिठो घुरंदो हो, उहा ई ॾाइण मौत जो कारण बणियसि। ख़बर नाहे त पाण बि हाणे किथे वञी ख्वार थी हूंदी। भाॼाई, किरण असांजे लाइ हाणे मरी वई। किरण खे यादि करे रोअण असांजे लाइ गुनाह बराबरि आहे। किरण असांजी इज़त खे कहिड़ा चार चंड हणी वई आहे जो यादि कयूंसि। किरण असांखे किनो करे वई आहे। हा दा, किरण खे ईअं करण कोन घुरिबो हो। किरण खे मूं पंहिंजे पुट जे खून जो हिसाब पंहिंजे भाउ जे करे माफ़ कयो हो, पर पंहिंजे भाउ जे खून जो हिसाब किरण खां क़यामत जे ॾींहुं बि वठंदुसि। जानवर चितो थींदो आहे त पंहिंजे मालिकनि खे त सुञाणींदो आहे न, पर किरण त उन्हनि जानवरनि खां बि किरियल कमु कयो आहे। किरण ख़ुदा जी मार पवंदई जो असांजा आंडरा साड़े वई। असांजे प्यार में कहिड़ी कमी हुई? दुनिया जे अॻियां मोह खणण जहिड़ो कोन्हे छॾियो आहे किरण। राशिद, मूंखे त हाणे किरण जी भेण सॾाईंदे बि शर्म थो अचे। असां सभु सदाईं ईअं सोचींदा हुआसीं त किरण सां मां में आबिद वारनि ज़्यादती कई हूंदी त इब्रार खे किरण ई मारायो हूंदो ऐं मास्तर इशफाक खां बि तलाक पाण वरितई। इरम, किरण ॾिसण में त एतिरी ज़ालिम कोन हुई जेतिरी अंदर जी पलीत निकिरी पई। राशिद, किरण जे दिमाग़ ते हमेशा अमीराइब जो भूत सवारो। दौलत जी लालच किन खे अंधो करे छॾियोसि। दौलत जे करे रत जा रिश्ता कुर्बान करे छॾियईं। किरण खे ॿुॾी मरण खपंदो हो ईअं कंदे। ॿुॾण जहिड़ो त असांखे करे वई किरण। किरण जे करे माउ बाप छॾे वियो ऐं दुनिया जो लाण ताणो बसादे करे वई। ख़ुदा पाणे पंहिंजे कीअ जी सदा ॾींदुसि इरम, पर तूं हिकु ॻाल्हि यादि रखजांइ इरम, कॾहिं बि किरण जो नालो मुंहिंजे साम्हूं न वठजांइ। मां उन बदचाल जो नालो बि ॿुधणु नथो चाहियां। पुट, किरण असां सां हेॾो कहर करे वई आहे। असां उनखे एतिरो जल्दी कीअं था विसारे छॾियूं? मुंहिंजी चेल जो संदरो, मुंहिंजो भाउ गुलाब बि किरण जे करे ई मरी वियो। तूं छा थो सम्झी राशिद? अहिड़ी दुश्मन जल्दी विसरंदी असांखो? अॼु आबिद जो पुटु इब्रार जेको मुंहिंजी पीढ़ीअ जी वधंदड़ वल हुयो, उनखे विसारण असांजे वस में कोन्हे पुटु। अहिड़ी ज़ालिम खे विसारण असांजे वस जी ॻाल्हि कान्हे। अंदर सफ़ा झुरी पियो आहे ऐं लॼ असांजी सफ़ा लीणू लीणू करे वई आहे। अमा, रोई छो थी? जेको थियो उनखे विसारण जी कोशिश कर। इब्रार जो जवानी में मरण, अधे गुलाब जो मौत ऐं माजिद जी यादि थी अचे पुटु। बसि अमा, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो पुटु? किरण लाइ रोज़ हथ खणी
ऐं झोली खणी उन जे लाइ अहिड़ियूं दुआऊं घुरंदसि त जीअं असांखे रत जा ॻोढ़ा रोआरिया अथई ऐं असांखे बर्बादु करे वई आहे तीअं अलाह कंदो पाण बि सॼी उमिरि ईअं रोईंदी रहंदी। साहब हे त बेहोश थी वियो आहे, हिन खे होश में आणियो। साहब मूंखे लॻे थो विकी मरी वेंदो, पर सची कोन कंदो। कंदो, ज़रूर कंदो। विकी खां सच बयानु कराइणो आहे। पर साहब विकीअ खे असां मारे मारे थकिजी पिया आहियूं, लेकिन हू ॿिण काई नथो बोले। सची कंदो, ज़रूर कंदो। हिन खां सच बयानु कराइणो आहे। हणीस पाणी हिन बूथ में जीअं होश में अचे। विकी वरी बि मां चवां थो, सच ॿुधाए, न त सॼी हयाती हिन जेल में गुज़रंदई। मूंखे का बि ख़बर न आहे सूबेदार साहब। तोखे सभु ख़बर आहे। मूंखे सच सच ॿुधाए, तव्हांजी दहशतगर्दी खे केरु थो जीआरे? ॿुधाए, केरु आहे उहो इंसानियत जो दुश्मन? साहब मूंखे मारणो अथई त भले मार, पर मां बेख़बर आहियां। जमादार जी सर, हिन खे वण में टंगे ऐं शीखूं गरम करे हिन जे पूरे जिस्म ते सोराख़ कयोसि। जेसि ताईं ही सच न ॻाल्हाए, तेसि ताईं जिस्म ते बाहि जी भठी ॿारे छॾियोसि। ऐं जेकॾहिं हिन जी ज़बान न खुले त हिन खे बिजली जूं छाटूं ऐं ट्रिच कंदड़ तेल बि हिन ते इस्तेमालु कजांइ। जी सर। पर सर ही त मरी वेंदो। जे ही मरी वियो त रिपोर्ट में इहो लिखी छॾिजो त राति हिन थाणे खां भॼण जी कोशिशि कई ऐं मुक़ाबले में पुलिस जे गोलियुनि जो खाज बणिजी वियो। साहब मां सभु ॿुधण लाइ तयारु आहियां, पर तव्हांखे अकेला ई ॿुधाईंदुसि। हाणे आहे न पेर ते। जमादार जी सर, हिन खे मुंहिंजे बंगले ते वठी अच। हले माजिद, हुन किरण जे करे तूं मूंखे कावड़ायो हुयो, पर हुन त तुंहिंजे प्यार खे कोन क़बूलियो। हाँ, तूं त राज़ी थी हूंदी अमीना। मां छो राज़ी थींदसि त किरण तोखे न क़बूलियो? इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे जो तूं मूंसां कावड़ियो वेठो आहीं? कावड़ियल कोन आहियां अमीना, मूंखे तुंहिंजी सोच ते हैरत थिए थी। छो? कहिड़ो मूं ग़लति सोचियो आहे? तो ऐं मासी जेको मुंहिंजे लाइ सोचियो हुयो, छा उहो सही आहे? आख़िर तुंहिंजे सीने में दिलि आहे या छातीअ मंझि पथर पाले रखियो अथई? मुंहिंजे सीने में दिलि आहे माजिद, पर तूं क़दरदान नाहीं। इहा ॻाल्हि बराबरि आहे त मां किरण खे चाहींदो हुयुसि, पर मूं कॾहिं तोखे बि घटि न आहे घुरियो। माजिद, तूं हमेशह किरण जी यादुनि में विञायल हूंदे हुए ऐं मां उन यादुनि जे वीराननि में पंहिंजो माजिद ॻोल्हींदी हुअसि। यादुनि जी ॿेड़ी ते सवार थी वाक़ई कॾहिं कॾहिं उन किनारे ते पहुचंदो हुयुसि जिते किरण जो प्यार नज़र ईंदो हुयो, पर इहा ख़बर कोन हुई त ख़्वाब कॾहिं हक़ीक़त न आहिनि थींदा। पर मासात, मां तुंहिंजी हक़ीक़त आहियां। पोइ ख़्वाबनि जे करे हक़ीक़तनि सां बि मुर्की न मिलंदो आहे। छो मासात, छो? बराबरि उहा मुंहिंजी भुल हुई, पर मूं हमेशह तोखे कुर्ब ॾियण जी कोशिशि ज़रूरु कई हुई। मूंखे तूं ऐं तुंहिंजो कुर्ब ॿई खपनि माजिद। वक़्त जूं बेवफ़ाऊं ॾिसी अखियूं निंड ई कोन थियूं कनि, मतां वरी को कूड़ो ख़्वाबु ॾिसो ऐं दिलि ताबीर पूरे न थियण जो दर्द बर्दाश्त न करे सघी। अमीना, हाणे खां अशरत बसि तूं ऐं तुंहिंजो प्यारु। हाणे मूंखे बि मुंहिंजो अञा पूरो प्यार मिली वियो आहे। हिन घर में हर सुबुह खुशियुनि जो पैगाम खणी
अंदर तलाशी वठ। ये ख़बर अंदरां कुछ मिलियो? नो सर, अंदर केर भी ना आहे। तूं ॿुधाए तुंहिंजो साहब किथे आहे? साहब अलाह तो ॼाणे मूंखे का बि ख़बर कोन आहे, पर असांजे साहब एॾो कहिड़ो आहे। तुंहिंजो साबिर साहब माण्हू मारण जो धंधो कंदो आहे। तुंहिंजो सेठ साबिर अचे त ॿुधाइजांसि तुंहिंजो खेल ख़तम थी चुको आहे ऐं तुंहिंजे चहिरे तां शराफ़त जो नक़ाब लही चुको आहे। सुठो इन में अथसि त पाण खे पुलिस जे हवाले करे ऐं उनखे ॻोल्हे ज़मीन जी तह मां ॿाहिरि कढी वठंदुसि। अचो। मूंखे न मार जाबिर, जेको चवीस वो मार दिया। तोखे चयो हो न त का चालाकी न कजाए। तू पुलिस के घुराए करे विक्की के मारायो ऐं तोखे न मारिया न मरण जे लाइ तैयार थी। हेलो, छो फोन कई अथई? हा साहब, अॼु पुलिस आई तव्हांजी पुछा बि करे। इन सूबेदार जो मथो ख़राब थियो आहे। हा साहब, टीवीअ ते हर हर ॿुधाइनि था जाबर ऐं उन जा साथी पुलिस जे मुक़ाबले में मारिजी विया। साहब, शहर जो माहौल ख़राब थी वियो आहे। जाबिर पुलिस जे हथां मरी वियो? हा साहब, तव्हां जाबर खे सुञाणींदा आहियो छा? न, पर ॿुध, केर बि माण्हू अचई न उनखे मुंहिंजो न ॿुधाइजांइ ऐं ॿुध, पंहिंजी मोबाइल बंदि करे छॾिजांइ। ठीकु आहे साईं। कंहिंजी कॉल हुई साबिर? दोस्त हो किरण। दोस्त? उहो ई दोस्त जेको सुभाणे असांखे कोर्ट में पेश कंदो ऐं उन्हीअ दोस्त जी फ़ोन हुई जंहिं वकील सां ॻाल्हायो आहे। सुभाणे कोर्ट में हली असां ॿई हिकु थी वेंदासीं। पर छा साबिर? अॼोकी राति जी ऊंदाईअ खे कीअं कटिजे किरण? प्यार जूं ॻाल्हियूं कर साबिर। शादी वारी ज़िंदगी खे पोइ एंजॉय कंदासीं ऐं राति बि गुज़री वेंदी। सुभाणे छा थींदो इहा ख़बर कंहिंखे आहे किरण? अॼु राति जेका असांजी आहे न किरण, उनखे मां यादगार बनाइण थो चाहियां। मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो साबिर। किरण, अॼु पंहिंजो कुर्ब किंजर जीअं कुशादो करे छॾ त जीअं प्यार जे छोलनि खे ॾिसी लुत्फ़ अंदोज़ थींदे ये सॼी राति गुज़री वञे। जीअ जो मालिक त तोखे ई करे छॾियो अथमि साबिर। तूं चवंदे राति खे ॾींहुं त ॾींहुं थींदो, जे तूं चवंदे ॾींहं खे राति त राति थींदी। किरण, मां अॼु तुंहिंजे प्यार जे नशे में मदहोश थियण थो चाहियां। जे तुंहिंजी इजाज़त हुजे। दिल खे छाती में धड़कन खां भला केरु थो रोके सघे? त पोइ किरण, शाह साईं जे ॿोलनि जीअं अखियुनि में थी वे त पोइ आऊं वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे ऐं असां न ॿियो।
एतिरी वॾी निंड किरण? तुंहिंजे प्यार में एतिरो नशो हो साबिर जो रात मिंट में गुज़री वई, मूंखे ख़बर ई न पई। ख़ैर साबिर, रातूं त हाणे ईंदियूं रहंदियूं। तूं तैयार थी, मां तैयार थियां त हाणे कोर्ट हलूं। कोर्ट? कोर्ट छो किरण? भला गुज़रियल रात जो मूं केस कंदीअ छा? हा, कोर्ट हली जज जे साम्हूं बयानु कंदसि ऐं कोर्ट सॼी उमिरि तव्हांखे मूंसां गॾु रहण जो हुकुम पेश कंदी। मुंहिंजी जान, तोसां गॾु त मां हाणे बि रहां थो, पोइ भला कोर्ट छो हलूं? उनजो मतिलबु त इते ई मौलवी घुराए शादी करण थो चाहीं? असांजी शादी त राति थी वई किरण, वरी ॿी शादी करण असांजी आदत ई नाहे। छा मतिलबु तुंहिंजो साबिर? मतिलबु त तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी त थी वई आहे। ही तूं छा थो चईं साबिर? अहिड़ी मज़ाक नाहे कभी। किरण, इहा मज़ाक त तो हमेशह मूंसां कई आहे। मां त तुंहिंजी कयल मज़ाक खे हक़ीक़त जो रूप ॾिनो आहे किरण। जंहिं औरत ॿ मुड़ुस कया हुजनि ऐं वरी टे सां मङणी करे ऐं वरी चौथे सां शादी करण थी चाहीं। किरण, मां तोसां शादी हाणे नथो करे सघां। तूं मुंहिंजी मोहब्बत खे तमाशो बणाईंदे? तमाशो त तो बणायो किरण, मूंखे ऐं मुंहिंजे प्यार खे। तुंहिंजी मोहब्बत में मां त सॼी राति वेही गुज़ारी। मां दौलतमंद अमीर सेठ साबिर, तुंहिंजे करे मां रोई रोई रातियूं कटियूं आहिनि। ऐं हाणे तूं रोईंदीअ किरण, तूं। साबिर, अभे यमा जो घर छॾियमि तुंहिंजे प्यार जे ख़ातिर, ऐं तूं दुनिया जा मेणा थो ॾी मूंखे। इन जो मतिलबु त तूं उहो साबिर न आहीं जंहिंसां मां प्यार कंदी हुयसि। इहा त तो मूंखे सज़ा ॾिनी आहे साबिर। इहा सज़ा मां सॼी ज़िंदगी कोन विसारींदसि। इहा सज़ा तुंहिंजे लाइ थोरी आहे किरण। ऐं हा, तुंहिंजे पीउ खे हाणे माण्हू ताना कोन ॾींदा। तुंहिंजो पीउ हिन दुनिया खां परे हली वियो आहे। छा मतिलब? मरी वियो वीचारो, मरी वियो। सुठो थियो जो मरी वियो। ऐं हूअं बि दुनिया जे अॻियां कहिड़ो कंधु खणी घुमे आहे ऐं माण्हुनि खे कहिड़ो जवाबु ॾिए आहे त मुंहिंजी धीअ किरण भॼी वई। छा? मुंहिंजो पीउ मरी वियो? हा किरण, तुंहिंजो पीउ मरी वियो। तूं मुंहिंजे पीउ जे मरण ते खिली थो? छो न खिलंदुसि किरण? एतिरो वक़्तु रोआरियो अथई, हाणे मुंहिंजे खिलण जा ॾींहं आहिनि। मुंहिंजे धोखेबाज़, बेवफा, मां तुंहिंजे करे पंहिंजो घर छॾे आयसि। तो मूंखे इहो इनाम ॾिनो आहे प्यार जो? इहो इनाम? मां तो जेतिरो बेवफा न आहियां जो तुंहिंजी कूड़ी मोहबत खे मां एतिरो मान ॾियां ऐं सॼी ज़िंदगी तोसां गॾु रही सघां थो, पर मुड़ुस बणिजी न। ऐं जेकॾहिं तूं मुंहिंजी रखियल बणणु चाहीं थी न त पोइ भली रह। साबिर? किरण, मर्द मटाइण जी तोखे पुराणी आदत आहे न। मां तुंहिंजी इहा हर ख़्वाहिश पूरी कंदुसि। वॾियुनि गाॾियुनि, ऐश अशरत ऐं सभु कुझु तोखे मिलंदो। बिना निकाह जे मूंसां रहणु चाहीं थी न त पोइ ठीकु आहे। प्लीज साबिर, पंहिंजी ज़ुबान बंदि कर। तुंहिंजी हुस्न ते किरण केतिरा ई मुड़ुस मुआ ऐं वरी केतिरा ई साबिर परेशान थिया। तुंहिंजे हुस्न ते अॼु मां अहिड़ो तेज़ाब भारींदुसि जो कोई बि मर्द तुंहिंजे हुस्न खे ॾिसी कोन सघे। खुदा जे वास्ते इहो ज़ुल्म न कजाए, प्लीज इहो ज़ुल्म न कजाए। न साबिर, न साबिर, तू ये न कजाए। हाँ किरण, हाँ। Thank you.
सूबेदार साहब असां हिनखे ईंदे वेंदे हिते ॿ टे दफ़ा ॾिठो आहे। साहब सदाईं वॾियूं गाॾियूं राति जी ऊंदाहे में ईंदियूं हुयूं। नशे में धुत हमेशह काई छोकिरी गॾु हूंदी आहिनि। ठीकु आहे, ऐसा है साबिर जो लाश खणाए घर के तालो हणी छॾ। जी सर। ही दहशतगर्द तंज़ीम जो सरबराह हुयो, असांखे इन जी ॻोल्हा हुई, पर अलाह हिनखे पाण ई सज़ा ॾेई छॾी। सर साबिर जे वारसनि खे इतला कजे। पहिरियां पोस्टमार्टम कराए कानूनी कार्रवाई पूरी कयो, पोइ साबिर जो लाश वारसनि जे हवाले करणो आहे। ऐं हा, हिन जे लाश खे इज़तदार वारे अंदाज़ में न पर दहशतगर्द वारे अंदाज़ में दफ़नायो वञे। जेकी हितां जा माण्हू हिनखे शरीफ़ सम्झंदा हुआ, उन्हनि खे इहा ख़बर न हुई त ही हितां जो ऐं हिन देश जो दहशतगर्द आहे। ठीकु आहे सर। अचो ऐं लाश खे खणो। अचो सर। भाॼी ही छा थी वियो मुंहिंजी न्याणी सां? मम्मी छा थियो? डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर बि बुढ़ियो हथ उथारे ने थोड़ा दिलासा करे ने। तव्हां घबरायो न मम्मी, अल्लाह पाक रहम कंदो। तव्हां परेशान न थियो, मां ॾिसांसि। मन जो शीशो रिश्तन में थी विया फासिला मेरो थियो। हाणे किरण जी तबीयत कीअं आहे? माजिद साहब, किरण बची वई आहे, थोड़ी देर में होश अची वेंदो। दर्द कथाऊं जिंदगी मोहब्बत जा बण्या सिलसिला सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। दहशतगर्दनि जी गैंग खे ख़त्म करे हिन वर्दी जो मान रखियो आहे। थैंक यू सर। इमरान, हिन शहर जा माण्हू तव्हां खां घणा मुतमइन आहिनि, इन जे करे हिन तालुके जो वरी बि तव्हांखे इंचार्ज करे रखिजे थो। जी सर। इमरान, हिन छोकिरीअ जो छा थियो जंहिं साबिर खे मारियो? सर, वो अञा ताईं अस्पताल में दाख़िल आहे, ज़िंदगी ऐं मौत जे विच में आहे। लाश वारसनि खे ॾींदासीं सर। जे बची वई त कानून जी कार्रवाई कबी। मूं ॿुधो आहे त किरण तुंहिंजे मामे जी धीउ आहे। जी सर। पोइ बि तूं कानून जी कार्रवाई कंदे? सर, कानून जी अज़मत खे रिश्तनि जी सूली ते कोन चाढ़बो, ऐं किरण खून कयो आहे, उनखे सज़ा भोगणी पवंदी। न इमरान न, मां साबिर जो मौत पुलिस मुक़ाबलो ॼाणायो आहे। तुंहिंजी कानून सां वफ़ादारी ते मूंखे नाज़ आहे। पर सर इमरान, किरण सां ज़िंदगी साथ ॾे और तूं सां साथ ॾिजे। यस सर, तव्हां बेफ़िक्र थी वञो सर। नारा ला 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 मेरो थियो मन जो शीशो रिश्तन में थी विया फासिला मेरो थियो मन जो शीशो रिश्तन में थी विया फासिला दर्द कथाऊं जिंदगी मोहब्बत जा बण्या सिलसिला सिलसिला मोहब्बतुन जा सिलसिला मोहब्बतुन जा। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुन जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।